दादू मामा खे अपडेट कंदा हलूं। दादू ज़िले में वधीक 27 मरीज़ कोरोना वायरस में वकोड़जी विया आहिनि। कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 132 थी वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कंदा हलूं त दादू ज़िले में वधीक 27 मरीज़ कोरोना वायरस में वकोड़जी विया आहिनि। कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 132 थी वियो आहे। मुतासिरनि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, दादू ज़िले में वधीक 27 मरीज़ कोरोना वायरस में वकोड़जी विया आहिनि। फोकल पर्सन डॉक्टर अयूब मेमण जो चवणु आहे त मुतासिरनि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, दादू ज़िले में वधीक 27 मरीज़ कोरोना वायरस में वकोड़जी विया आहिनि। कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 132 थी वियो आहे। मुतासिरनि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे।